मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। मोबाइल के अंदर कुरान शरीफ़ आए न, मजबूरी हालत में बंदो पढ़ी सके तो, बाक़ी पोइ भी अफ़ज़ल तमाम वॾो बेहतर कुरान हकीम की तिलावत किताब ते जेकी कई वेंदी वो इंतहाई बेहतरीन अमल आहे। बाक़ी मजबूरी हालत में कोई मुसलमान कुरान की तिलावत जो आदी आहे, रोज़ानो कुरान की तिलावत कंदो आहे, अचानक सफ़र ते निकितो, ट्रेवल ते निकितो, हाणे कुरान हकीम पाण सां गॾु त न खणंदो, पर जेकॾहिं मोबाइल ते कुरान शरीफ़ आहे उन ते जेकॾहिं पढ़े थो त ठीकु आहे, बिल्कुलु पढ़ी सघे थो। कंहिं क़िस्म जो काई जेको आहे ममानत न आहे, पढ़ी सघे थो। छाजे करे हे हिकु मजबूरी आहे, जहाज़ में फ्लाइट थी हले, उन जे दौरान हाणे कुरान पढ़ण जो आदी आहे, हाणे उन टाइम कुरान हकीम मौजूदु न आहे, त मोबाइल ते एप्लीकेशन ते जेकॾहिं कुरान मजीद पढ़े थो त न आहे कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे जुर्म। कुरान पढ़ंदो, अल्लाह ताला हिनखे नेकी बिल्कुलु ॾेई छॾींदो। बाक़ी मामूल न बणाए, रोज़ानो तिलावत मोबाइल ते, रोज़ानो तिलावत मोबाइल ते, रोज़ानो तिलावत मोबाइल ते, न कुरान हकीम खे जेको ॾिसी पढ़ण में नूर मिलंदो आहे, बरकत मिलंदी आहे, शायदि उहा मोबाइल खे ॾिसण में एतिरी न मिलंदी आहे। मामूल बणाए कुरान हकीम जो किताबी शिकिल में आहे न, इन ते बंदो फोकस करे। बाक़ी मजबूरी अची वई, ट्रेवल अची वई, कोच में सफ़र आहे, जहाज़ में सफ़र आहे, उन हालत में जेकॾहिं मोबाइल ते पढ़ो त बिल्कुलु उलमा जेकी आहे उनजी गुंजाइश कढी आहे।